ठटो डिस्ट्रिक्ट रिपोर्टर बाबू खुश्क ईसी मीरपुर साकरो इकबाल तुनियो सर्वे ज़मीनूं अफ़गाननि हथां नीलाम करण लॻो। रेवेन्यू साकरो में जालसाज़ी जो किंग सॾजंदड़ इकबाल तुनियो अफ़गाननि जो सहूलतकार बणियल। ईसी इकबाल तुनियो जाली खातनि वसीले पूरो अधु घारो शहर लीज़ ते ॾेई छॾियो। ईसी साकरो इकबाल तुनियो ऑफिस खे तालो हणी घारे ऐं आसपास जूं ज़मीनूं सब्ज़ीअ वांगुरु खपाइण लॻो। निगरान सरकार जल्द अफ़गानी पठाण जी सहूलतकार ईसी खे न हटायो त एहतजाज थींदो। अशरफ मलाल निगरान हुकूमत क़ाइमु थियण बावजूदि मक़ामी रहवासियुनि खे इंसाफ़ मिली न सघियो। घारो वासियुनि जी सर्वे ज़मीननि जा खाता ठही न सघिया। ईसी मीरपुर साकरो ख़िलाफ़ घारो जे मुतासिर रहवासियुनि जो घारो शहर में एहतजाज इंसाफ़ जो मुतालबो। उन सिलसिले में घारो शहर जे केतिरनि ई मुतासिर रहवासियुनि पारां ईसी मीरपुर साकरो पारां मक़ामी रहवासियुनि जा जाइज़ मसइला हल न करण तोड़े संदन सर्वे ज़मीननि खे जाली खातनि ज़रिए धारियनि माण्हुनि सां विकिरो करण वारे अमल ख़िलाफ़ हिकु एहतजाजी मुज़ाहिरो। घारो शहर में मलह अॻवान मोहम्मद अशरफ मल्लाह ऐं ॿियनि जी अॻवानी कंदे इल्ज़ाम हणंदे चयो आहे त निगरान हुकूमत में मुक़ररु थियल ईसी मीरपुर साकरो इकबाल तुनियो मक़ामी माण्हुनि जे सर्वे ज़मीननि जा खाता रिश्वत खां सवाइ ठाहिण लाइ तयारु नाहे। मटियारी रिपोर्ट अज़ीज़ गुल खैबर बरसां खैबरानी हद सेखाट SM बचाव बंद ते वेठल खोसा बिरादरी जे ॿिनि धुरियुनि जे विच में झेड़े दौरान मामनि हथां भाणे जो क़त्ल। 4 ॼणा ज़ख़्मी। फोतीअ जो मड़ ऐं ज़ख़्मियुनि खे खैबरानी पुलिस ऐं ॻोठाणनि खणाए तालका अस्पताल मुंतक़िल कयो, जिते मारिजी वियल जे भाउ मीडिया खे ॿुधायो त असांजी मिल्कियत तां पंहिंजनि मामनि सां तकरार हलंदड़ हो, जंहिं तां अॼु वरी झेड़ो थी पियो आहे, जंहिं जे नतीजे में सनाउल्लाह खोसो खे कुहाड़ियूं ऐं गोलियूं हणी क़त्ल कयो वियो आहे, जॾहिं त झेड़े दौरान 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिन में अफ़ज़ल दीदार ऐं शौकत खोसो अता मोमन शामिल आहिनि। होॾां ऐसे शो खैबरानीअ जो चवणु आहे त खोसा बिरादरी जे ॿिनि धुरियुनि विच में मिल्कियत जे मालिकीअ तां तकरार हलंदड़ आहे। उन दौरान हिकु ॼणो मारिजी वियो आहे। असां उते पहुता आहियूं। ज़ख़्मियुनि में मारिजी वियल जो लाश तालका मटियारी मोकिलियो आहे। वधीक उन मामले जी जांच शुरू करे ॾिनी आहे। दौलतपुर रिपोर्ट फ़कीर हक नवाज कलंदरी कौमी शहरा गांव दीनू मशीन के मकाम पर हादसा। ट्रक की मोटरसाइकिल को टक्कर, वालिद जहां बख्त, 2 बेटे जख्मी। ट्रक उलटने से कराची से पंजाब जाने वाली कौमी शहरा बंद हो गए। तफसीलात के मुताबिक दौलतपुर कौमी शहरा पर वाक़े गांव दीनू मशीन के मकाम पर ट्रक की मोटरसाइकिल को टक्कर, जिसके नतीजे में एक शख्स जाँ बहक 2 शदीद जख्मी हो गए। जाँ बहक शख्स का ताल्लुक काजी अमन के शेर मोहम्मद कॉलोनी से बताया जाता है। जाँ बहक गुलाम रसूल डायरी की उम्र 60 साल, जबकि जख्मियों में 2 बेटे भी शामिल हैं, जिनमें अब्दुल रसूल वल्द गुलाम रसूल उम्र 16 साल, अब्दुल नबी वल्द गुलाम रसूल डायरी उम्र 12 साल बताई जाती है। जख्मियों को मकामी पुलिस ने रूरल हेल्थ सेंटर दौलतपुर मुंतकिल कर दिया है। ठटो डिस्ट्रिक्ट रिपोर्टर बाबू खुशहाली जी ढंढ लॻ सिंध जे क़दीम वापारी बंदरगाह देबल जा अहियाण ज़ाहिर। ब्राह्मण सुल्तान खां वेंदे अरबन जी हुकूमत ताईं देबल दुनिया जो मशहूरु बंदर रहियो। तारीख़ी किताब फ़तहनामे अबन बतूता जी तहरीरनि में देबल जो ज़िक्र थियल आहे। हाल जी हालात ऐं गजो शर लॻ ज़ाहिर थियल देबल बंदर ते तहक़ीक़ करायो। अदीब हाले जी ढंढ लॻ हालात तोड़े गजो शर लॻ सिंध जे क़दीम वापारी बंदरगाह देबल बंदर जा अञाण नज़र अचण लॻा। तफ़सील मूजिब इस्लाम खां अॻु राय घुराणी ऐं ब्राह्मण दौर हुकूमत में हंध तोड़े सिंध में वापार जो मुखिया बंदर देबल बंदर पंहिंजे ओज ऐं जवानी में हूंदो हो। उन खां पोइ अरबन जी सिंध ते हमले तोड़े हुकूमत वक़्त बि देबल बंदर जी मशहूरी यूरोप ताईं उन करे हूंदी हुई जो उतां जा वापारी ऐं तिजारती जहाज़ पिणु देबल बंदर ते वापार करण ईंदा हुआ। अहिड़ो ज़िक्र मशहूरु तारीख़ी किताब फ़तहनामे में पिणु दर्ज आहे। मतिलबु 6वीं खां 13वीं सदीअ ताईं देबल बंदर सॼे दुनिया में मशहूरु वापारी बंदर रहियो, जंहिंजो ज़िक्र आलमी सियाह अबन बतूता पिणु कयो आहे। पर सिंधु दरिया जे वहिकरनि तोड़े वसियत सबबि अचानक 1934 में लाहिरी बंदर आबाद थियणु लॻो, जंहिं जे करे देबल तिजारती तौर ते पंहिंजो ओज विञाए वेठो। ज़िले ठटे जे सानियामंदनि पारां तहक़ीक़ जो मुतालबो। उमरकोट वायरू रोड समेजा कॉलोनी हर साल वांगुरु हिन साल बि जश्न ईद मिलादुल नबी जी वॾी शानदार जलसो थी गुज़रियो। आलमदीन नज़र मोहम्मद दर्स ऐं ॿियनि ख़तीब पेश कयो। ख़तीब में हुज़ूर अकरम जिन जे सामा हयात ते रोशनी विझंदे चयो त आख़िरी नबी मोहम्मद मुस्तफ़ा ॿिन्हिनि जहाननि जे लाइ रहमत लिल आलमीन थी आया। जॾहिं त उमरकोट शहर जे मशहूरु नात ख़्वाननि नात रसूल पेश करे ख़ूब दाद वसूल कयो। ईअं ई आशिक़ाने रसूल वॾे अंग में शिरकत कई। आहिस्ते आहिस्ते उहो जलसो नारा तकबीर अल्लाहु अकबर सां गूंजंदे नात ख़्वाननि आशिक़ाने रसूल ऐं जलसो में शिरकत कंदड़ मीलादनि लाइ मीलाद मुस्तफ़ा जे लंगर जो बंदोबस्तु कयो वियो ऐं अशिया सिद्दीक़ मस्जिद में सूमार समय जो ऐवान सहाफ़त मीरपुर ख़ासि